मियां मोहम्मद मंशा साहब जेके आहिनि उहे वॾी बैंक जा पाकिस्तान में मालिक बि आहिनि, उहे बि वॾा सनतकार आहिनि, टेक्सटाइल वग़ैरह में टेक्सटाइल्स बि आहिनि। मियां नवाज़ शरीफ़ साहब सां बि हिकु ज़माने में विझड़ाइप जी ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। हाणे मियां मोहम्मद मंशा जेके ॻाल्हि कई आहे त भारत सां बैकडोर ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं थी सघे थो महीने अंदरि अगरि ॻाल्हियूं ठीकु हलियूं त मोदी हिते अची बि वेंदो, इंडिया पाकिस्तान जो चकर बि न हूंदो आहे। यूरोप में बि जंगियूं बि लॻियूं पर आख़िर में को मुस्तक़िल दुश्मनी त न हूंदी आहे, वरी माण्हू गॾु कमु कंदो आहे। जीअं यूरोपियन यूनियन में वाक़ई में इहे मुल्क जेके वेठा आहिनि पाण में विढ़ंदा रहंदा, हाणे यूरोपियन यूनियन थी आहे। इहा ॻाल्हि पाकिस्तान में सिर्फ़ु ॿ माण्हू करे सघनि था, जेका मियां मोहम्मद मंशा कई आहे। हिकिड़ो उन खुटी कहीं हुजे, खुटी बि त माण्हू ने खणंदी आहे न, एग्ज़ैक्टली, या पोइ उनखे इहो चयल हुजे त हिकिड़ी राया मां ठाहियो। जी हा। सो छाकाणि त हिकिड़ा तमामु सीज़न्ड ऐं हिकिड़ो तमामु तजुर्बेकार हू कारोबारी माण्हू आहिनि मंशा साहब, वॾा सनतकार आहिनि, हिकिड़ो बिज़नेस टाइकून आहे। त उन मां मूंखे एतिरी उमेदु आहे त हरूभरू खुटी न कई हूंदसि, त उनखे सोचे सम्झे हुन इहा ॻाल्हि कई आहे। ऐं इहा ॻाल्हि पाकिस्तान में ब्रेकिंग न्यूज़ वांगुरु मोकिली वई आहे, पर के सियासतदान या हुकूमती हुन जे बदिरां के डिप्लोमेटिक सोर्स बदिरां इहा ॻाल्हि मियां मोहम्मद मंशा खां चवराई वई आहे। मियां मोहम्मद मंशा जा चवराइण जो मतिलबु इहो आहे त जेको पंजाब जो इंडस्ट्रियलिस्ट क्लास या वापारी क्लास या ट्रेडर क्लास आहे उनखे न्यापो ॾियणु त ठीकु आहे। हाणे असांजी बिरादरी जो हेॾो वॾो मोतबर माण्हू ॻाल्हि करे पियो ऐं चैम्बर ऑफ कॉमर्स में इहा ॻाल्हि कराई वई आहे या कई वई आहे। ॾिसो, मुंहिंजे थोरी देरि अॻु बि गुज़ारिश कई पई, तव्हां पाड़ेसरी तब्दील नथा करे सघो, न भारत तब्दील थो करे सघे न पाकिस्तान तब्दील थो करे सघे। हाणे जेका असांजी ताज़ी रीसेंट जेका सिक्योरिटी पॉलिसी, नेशनल सिक्योरिटी पॉलिसी आई हुई, उन में बि चयो वियो त मईशत जेका आहे उहा सभिनी खां अहम आहे। उनजे मतिलबु हुनजे अक्स में ॾिठो वेंदो त असांजी सिक्योरिटी पॉलिसी कीअं ठहणु खपे। पहिरीं इहो थींदो न असांखे भले गाहु खाईंदासीं पर हीअ कंदासीं, अॻु में गाहु खाई ऐं पोइ मुल्की सालमियत जी ॻाल्हि थींदी। हाणे चवंदा न मईशत मज़बूत थींदी त पोइ सालमियत रहंदी, मज़बूत थींदी। पर सवाल अॻु में बि जॾहिं ही क़ौमी सलामती नेशनल सिक्योरिटी पॉलिसी आई हुई त उन महिल बहस इहो थियो त भई कश्मीर जो छा थींदो ऐं इंडिया सां कीअं तव्हां स्पेशली जेको इंडिया ही जो कॉन्स्टिट्यूशन में तब्दीली करे कश्मीर खे उनजो हिसो ठाहियो आहे, उनजी ख़ुदि मुख़्तारी ख़तमु कई आहे। त पहिरीं त असांजी पॉलिसी यानी स्टेटेड पॉलिसी इहा हुई त पहिरीं इंडिया पंहिंजा क़दम वापसि करे पोइ ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर हाणे हीअ चवनि पिया त बैकडोर ॻाल्हियूं हलनि पियूं। सो ॾिसो, मोदी जेतिरी फाशिस्ट ऐं हिंदू नेशनलिज़म ते हू पंहिंजी सॼी डोमेस्टिक पॉलिटिक्स करे पियो, हू मूंखे नथो लॻे त हिकिड़ो क़दम बि पोइ ते हटंदो। हाणे जिथे बि ॻाल्हियूं आहिनि उहे हिते ई ॻाल्हियूं आहिनि। पाकिस्तान खे डिसाइड करिणो आहे, हाणे पाकिस्तान खे डिसाइड करिणो आहे त हू जेका हींअर जी पोज़ीशन आहे उहो हुनखे एक्सेप्ट आहे या न आहे, क़बूलियत हुनखे मिले थी या नथी मिले। हाणे वरी हिकिड़ो बहस आहिनि त भई इंडिया पाकिस्तान अगरि ट्रेड थिए थी, कारोबार थिए थो, ज़ाहिर मतिलबु तव्हां जॾहिं हिकिड़े पाड़ेसरी सां तालुकात ठीकु करण जी ॻाल्हि कयो था त हुन में तव्हांजा ॿ मुफ़ाद हुजनि था। हिकिड़ो मुफ़ाद हुजे थो त तव्हांजो जेको डिफेंस ते ख़र्च अचे थो उहो कुझु घटिजी वेंदो। ॿियो हूंदो त ट्रेड थींदी त ऐं तमामु सवली ट्रेड आहे, हिन में ट्रांसपोर्टेशन ऐं लॉजिस्टिक्स एतिरा न आहिनि ऐं असां हिक ॿिए जे मिज़ाज खे बि सम्झूं था। त लॉजिक इहा हूंदी त भई हिकिड़े ज़माने में ऐं अॼु बि पाकिस्तान में हिकिड़ी लॉजिक ट्रेड जे हवाले सां इहा आहे त भई हू हेतिरा हुननि जा प्राइवेट सेक्टर जेको आहे एतिरो मज़बूत आहे, उहो असांजे इकोनॉमी खे खाई वेंदो सस्ती शयूं मोकिले करे। हिकिड़ी सोच कारोबारी तबिके में इहा आहे त भई अगरि हुननि खे 22 करोड़ जी मार्केट मिलंदी त असांखे बि 130 करोड़ जी मार्केट मिलंदी न, पोइ असां मुक़ाबिलो आहे, पोइ असीं शयूं सस्तियूं कंदासीं। ऐं ॿई पासा आहिनि, लेकिन हेतिरी ॻाल्हि पाण तॾहिं कयूं बि तॾहिं पिया जॾहिं मियां मोहम्मद मंशा इहा ॻाल्हि करे। ऐं मूंखे उमेदु आहे की उन खुटी न खयूं, न त आउं सॼी ॻाल्हियूं पंहिंजी वापसि वठी छॾियां।